मलिर कराची बार एसोसिएशन के सदर आमिर वड़ाई के मेंबर सिंध बार काउंसिल मोहम्मद अशरफ समूह समेत वकील साथियुनि सां मलिर ज़िले जे हेडक्वार्टर रज़ाकाबाद पहुची अवामी प्रेस क्लब मलिर जो दौरो कयो। हुन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध दरिया मथां कैनाल अॾण जो थोरी बि कोशिशि कई वई त रोडनि ते हूंदासीं। हुन मोहर वाक़े जी मज़म्मत कंदे चयो त मोहर में ज़ाहिद लगारी इरफान लगारी जे बेगुनाह क़तल वाक़े बाद गिरफ़्तारी कई पियूं वञनि, ॻोठ ते चाढ़ियल कड़ो ख़त्म कयो वञे। हुन चयो त कारपोरेट फार्मिंग लाइ सिंध जूं ज़मीनूं ॾियणु सिंध ख़िलाफ़ ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी 3 जून ताईं जो अल्टीमेटम ॾिनो आहे। कारपोरेट फार्मिंग जो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त ईंदड़ जिदोजहद लाइ अमल जोड़ियो वेंदो। हुन सवालनि जो जवाब ॾींदे चयो त बबलो धरणे जे कामयाबी खां पोइ 6 कैनालनि जी तामीर मां दीवाने जो ख़्वाबु आहे। हाणे थोरड़ी बि साज़िश कई पई त रोडनि ते हूंदासीं। हुकूमत मोहर में बिचराणी लगारी ऐं घरनि जा कड़ो लाहे बेगुनाह शहीदनि जे चवण सां इंसाफ़ करे। सिंध जे बका लाइ असां जेके जिदोजहद कयूं पिया उहे कम सियासी तंज़ीमुनि जो आहे। सियासी तंज़ीमूं पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कनि। इन मौक़े ते अशरफ समूह ख़ुदा ॾिनो शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।